अॼु ताणी मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन नाहे कयो, इन करे मां ख़ामोश रहियसि। पर सारा जेका मरी खपी वई, उन वीचारी जा त हॾा ई ॻरी विया। हाणे उनजी ॻाल्हि करण मां कहिड़ो फ़ाइदो मेरो? मुंहिंजी न्याणी जो को बि ॾोह कोन हुयो। उनखे बेवकूफ़ बनाइण वारी तुंहिंजी भेण हकमज़ादी हुई। तूं बची जाए त सही मेरो, पर सारा का ॿार त कोन हुई जंहिंखे बेवकूफ़ बनायो। हाँ लाला ऐं हकमज़ादी वज़ीर जो पलांद कयो आहे तोखां। हाणे हू तोखे मारण था चाहिनि। खणी तूं मुंहिंजी ज़बान ते एतबार न करी, पर हक़ीक़त इहा ई आहे। खणी जो इहा हक़ीक़त बि हुजे मेरो, ऐं जेकॾहिं मूंखे उन्हनि ते बाना बि शक पियो न, ॿई मोल हूंदई। ऐं यकीन ॼाण त उन्हनि जे मथां को बि रहम कोन कंदुसि। इहा हक़ीक़त तुंहिंजे साम्हूं तॾहिं ईंदी जॾहिं इन जे बारे में तूं जांच कंदे। बस एतिरो सोच त जंहिं राति सारा घर खां ॿाहिरि थी निकिरे ऐं तोखे हकमज़ादी थिए थी जॻाए, तूं घर खां ॿाहिरि वञी थो ऐं सारा मस घिटी में पहुती आहे। ऐं इन खां त साफ़ ज़ाहिर आहे तुंहिंजी भेण सारा खे पाण ॿाहिरि मोकिले थी ऐं अची तोखे वरी जाॻाए थी। जेकॾहिं हू चाहे हा न त सारा खे घर खां ॿाहिरि ई वञणु न ॾे हा, पर तुंहिंजी भेण तोखे बदनाम करे तुंहिंजे हथां तुंहिंजी धीउ खे माराए छॾी। पर तुंहिंजियूं अखियूं पूरियल आहिनि इन हक़ीक़त खे कॾहिं बि कोन सम्झंदे। मेरो सच थी चए, इहो पंचायत सही आहे। इहा हक़ीक़त आहे त अदी ऐं लाला मुंहिंजो हमदर्द हासिल करे मूंखे मारण त चाहिनि था। हक़ीक़त आहे इहा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।